खिपरो में खबर ॾींदा हलूं त खिपरो जे मेघवाड़ पाड़े जे रवासी गुज़िरियल 2 ॾींहनि खां सड़ियल ट्रांसफार्म तब्दील न थियण सबबि लाइट न हुजण जे करे खिपरो जी शहीद चौक ते टायरनि खे बाहियूं ॾेई वापडा जे ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कयो वियो। एहतजाज जी अॻुवाणी रमेश कुमार, प्रकाश कुमार, प्रीतम कुमार समेत ॿियनि कई। इन मौक़े ते हिननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त गुज़िरियल 2 ॾींहनि खां लाइट न हुजण सबबि असीं सख़्त गर्मी में परेशान आहियूं। इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल चूंडियल नुमाइंदा बि सार न लधी आहे। हिननि वसवारनि खां मुतालबो कयो त सड़ियल ट्रांसफार्म तब्दील कराए ॾिनो वञे। सॼो ॾींहुं लाइट कोन हुई, रात 7 बजे लाइट आई, 7 लॻे 5 बजे लाइट ट्रांसफार्म फाटो आहे, वरी लाइट न लगी है। अच्छा असांजे पाड़े में मील भील महाराज मेघवाड़ गरीब अमां रहनि थी, हुननि जे घर में कहिड़ियूं एसियूं हूंदियूं ट्रांसफार्म फाटंदो। इहो त असांखे अफ़सोस आहे तव्हां ते, तव्हां वावड़ा अफ़सोस आहे कि तव्हां असां आए रोज़ हींअर हफ़्तो पहिरीं असांजो एहतिजाज थियो, तॾहिं असांजो ट्रांसफार्म साड़ियो, पर केरु चवण वारो कोन। तव्हां ताक़तदार है, पान जोर लगाओ बस। गरीबों का मोहल्ला ठीक है, उधर जो बड़े बड़े टप्पड़ है उन्होंने घर में लाइटें हैं ठीक है, उधर से लगाई हुई है, उधर से लगाई हुई है, इधर है सारे गरीब। ट्रांसफार्मर जल जाता है तो 4-4 दिन तक लगता नहीं है। कल रात का ट्रांसफार्मर फटा हुआ है, अभी तक कोई पता ही नहीं है उनका। रात को आए थे चेक करके गए, सुबह आए उतार के ले गए। लाइट जो है कि मुसलसल ऐसे जाती है, क्योंकि ये ट्रांसफार्मर 10वें दिन 8वें दिन 9वें दिन फटा पड़ा है। हम लोग बिल भी अदा करते हैं। ये एसडीओ जो है 1.5 लाख रुपए करप्शन करता है खिपरो तालुका से। अगर नहीं यकीन है तो मेरे साथ चलो, मैं आपको 12 किलोमीटर के अंदर डायरेक्ट कुंडियाँ लगी हुई दिखाता हूँ इस एसडीओ के खिलाफ। हम गरीबों ने क्या डो किया, हमारा बिल भी अदा करते हैं, हर चीज़ करते हैं, 15-15 दिन लाइट नहीं है, जुल्म लगा हुआ है हमारे साथ। अब ये ट्रांसफार्मर कल का फटा हुआ है, कल दिन को भी नहीं थी, कल रात को भी नहीं, आज दिन भी गया फिर रात आ गई है। अब दिगर 15वें दिन पाड़े में 3 दिन थिया लाइट कोन्हे, रात ट्रांसफार्मर फातो आहे, रात में लाइट कोन हुई, कल सॼो ॾींहुं कोन्हे, अॼु वरी कोन्हे। असांजो हर 15 ॾींहं असां इहो रवाज़ हूंदो आहे त ट्रांसफार्मर फाटंदो, असांखे केरु ॿुधंदो कोन आहे। अॼु खां हफ़्तो पहिरीं असां हिते एहतियात कयो, असांखे केरु ॿुधी, अॼु बि असांजो केरु कोन थो ॿुधे। हिन जे करे असांजी अपील इहा ई आहे त असांखे लाइट ॾेई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।